तो मुरारी बापूअ खां कोई पुछे पियो प्रश्न त साईं इहो ॿुधायो प्रेम जी परिभाषा कहिड़ी आहे, प्रेम कंहिंखे चइबो आहे? मां तव्हां खां पुछंदुमि त तव्हां बि 4 लाइनूं ॿुधाए छॾींदो, लेकिन मुरारी बापू चयो प्रेम निशब्द आहे, प्रेम चई नथा सघूं, शब्दनि में असां ॿुधाए नथा सघूं प्रेम छा आहे। हा, लेकिन उन जो हिकिड़ो जेको निशान आहे, उन जो जेको हिकिड़ो तव्हांखे संकेत चइजे, निशान चइजे, असर चइजे, प्रभाव चइजे, या उन जो प्रमाण चइजे त उहे अखियुनि जा आंसू। अहिड़ो प्रेम। हालांकि प्रेम जी परिभाषा कई संतन कई आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर अगरि अनुभव जी ॻाल्हि कजे, एहसास जी ॻाल्हि कजे त बसि प्रेम निशब्द आहे। 4 साल जे ॿार खे प्रेम हूंदो आहे माता पिता सां, छा उहो जाणे कोई स्कूल वियो आहे, कोई सिखियो आहे, पढ़ियो आहे, लिखियो आहे? न। हा, 1000 माताउनि वटि मोकिलियोसि, हिकु रोअंदो त हिकिड़ी पंहिंजे माता ॾे वेंदो, काॾे न वेंदो। त ही प्रेम आहे। जानवरनि खे कंहिं पटी पढ़ाई ॿुधायो, जानवरनि खे बि त प्रेम थींदो आहे। हा, पालतू जानवर हूंदा आहिनि, कई पंहिंजे मालिक जे प्रति वफ़ादार थींदा आहिनि। महाराणा प्रताप जो चेतक जेको घोड़ो हुयो, छा स्कूल वियो पढ़ाई करण? छा उनखे कोई शास्त्र पढ़ाया विया? लेकिन पंहिंजे स्वामी जे लाइ प्राण ॾेई छॾिया। ओहो, प्राण ॾेई छॾिया। शिवाजी महाराज जे दर जे ॿाहिरि कुतो हूंदो जेको, उन शिवाजी महाराज जी जंहिं महिल अंत्येष्टि क्रिया पई थिए, केॾी हैरान करण वारी ॻाल्हि आहे। उन चयो त हिन मालिक मूंखे जीवन भर पालियो आहे, अॼु मालिक गुज़ारियो, अॼु मां हिनखे छा ॾियां? अखियुनि में आंसू आहे, उन कुते जी छलांग लॻाए उहो अग्नि में प्रवेश करियो। ॿुधायो उन कहिड़ी पढ़ाई कई? इहो प्रेम आहे। न जेको ॿुधी थो, जेको न पढ़ी थो सघे, न ॿुधाए थो सघे, प्रेम त उनखे बि चयो। त भॻवान खे असां प्रार्थना कयूं रोज़ कि प्रेम मिले, प्रभु भक्ति मिले।